अस्सलाम वालेकुम। आऊं रिदा टालपुर असिस्टेंट कमिश्नर पन्नो आकिल तमाम पन्नो आकिल जी आवाम खे इन ॻाल्हि जी हिन मैसेज जे थ्रू आगाही ॾियण थी चाहियां त रेवेन्यू जी ऑफिस में सिर्फ़ु उहो जेको चालान तव्हां पंहिंजी कंहिं बि एंट्री सां, चाहे वो फोती खातो आहे, दाख़िला आहे, सेल सर्टिफिकेट आहे, उन सां गॾु ॾियो था, उन खां अलावा कंहिं क़िस्म जी फ़ीस जेका आहे असांजी ऑफिस में कोन वरिती वेंदी आहे। अगरि तव्हांखे केरु नाइब कासिद आहे, को ऑफिस वारो आहे, तपेदार आहे, या मुख़्तियारकार ऑफिस में केरु आहे, या को ॿाहिरि वारो कंहिं बि क़िस्म जी तव्हां खां ख़र्ची थो वठे, तव्हांखे कंहिं क़िस्म जी ब्लैकमेलिंग थो करे, या तव्हांखे चए थो त मैडम इहो कमु कोन कंदी, त उहो सरासर कूड़ आहे ऐं फिलफोर मूंखे उन माण्हू जी शिकायत अची ॾियो। असां चाहियूं था त पाकिस्तान करप्शन फ्री रहे ऐं इन सां गॾु गॾु उहे माण्हू जेके LPG हलाइनि वेठा, जेके रोड खां ॿाहिरि सही तरीक़े सां LPG हलाइनि था, यानी हिकिड़े खां ॿिए सिलेंडर में नथा भरनि, असां उन्हनि ते कंहिं क़िस्म जी सख़्ती कोन था करियूं। उहे भले शहर जी आबादी खां ॿाहिरि पंहिंजा रजिस्टर दुकान हलाइनि पिया, पर उहे जेके लिकी लिकी जेके दुकान हलाइनि पिया ऐं उन्हनि खां के माण्हू ब्लैकमेल करे पैसा वठी इहो था चवनि त असां मैडम खे ॾींदासीं या मैडम खे ख़ुशि कंदासीं या मैडम कोन ईंदी, त इहो सभु कुझु कूड़ आहे। ऐं इन सभिनी शयुनि जे बारे में तव्हांखे ॿुधाए छॾां त जिथे बि मूंखे ख़बर पवंदी त को गैर क़ानूनी पेट्रोल पंप पियो हले, को LPG पियो हले, कंहिं क़िस्म जो गैर क़ानूनी बिज़नेस पियो थिए, ऐं जीअं पहिरीं 12 FIR कटायूं आहिनि ऐं इन ई क़िस्म सां FIR कटाईंदी रहंदसि। महिरबानी करे माण्हुनि जी ॻाल्हियुनि में अची तव्हां इहो बिल्कुलु बि न सम्झो त ऑफिसर तव्हां खां पैसा पिया वठनि या छा। इन करे अगरि केरु तव्हां खां मुंहिंजे नाले ते पैसा वठे पियो, अचो मुंहिंजे ऑफिस में अची शिकायत कयो, ताकी तव्हां ऐं गॾिजी पाकिस्तान ऐं सिंध खे करप्शन फ्री ठाहियूं। पाकिस्तान ज़िंदा।